वरी उनकी रहनुमाई करने वाला, इरशाद करने वाला, उनके बुधाइंदो त अल्लाह सां कीअं मिलंदो, अल्लाह खे राज़ी करण जो नसुंद वार छा आहे। मुर्शिद जो मक़सद इहो न त पुठी टपे ऐं दुआ ॾिए त बाबा केस पथर थींदी, हिन वक़्तु बाबा तोखे शफ़ा मिलंदी। इहे शयूं मुर्शिदनि वटि मिलंदियूं आहिनि। दुआ, दुरूद, दम ऐं पंहिंजो दुनिया जूं भलायूं, आख़िरत जूं भलायूं, इहे मुर्शिदनि जी दुआ शिफ़ा सां मिलंदियूं आहिनि। पर मुर्शिद वटि को इन जे लाइ न आहे पुठी टपायूं ऐं कर्ज़ लहे, परेशानी लहे। मुर्शिद वटि को आहे अल्लाह मोबाइल मदीने वारे साईं जी कचहरी में पुॼाए। वो मुर्शिद ऐं मुरीद जे विच में जेको तअल्लुक़ हूंदो आहे उहो अक़ीदत ऐं मुहबत जो। मुर्शिद ऐं मुरीद जो जेको तअल्लुक़ आहे सो अक़ीदत जो ऐं मुहबत जो। मुरीद जो बैत में अक़ीदो न आहे, तिर जेतिरो फ़ाइदो न थींदो, टके हिकिड़े जो ॿिए खे फ़ाइदो न थींदो जंहिंजो अक़ीदो न हो। आंच सालिक रार सामत बामुराद इत्तिकादो इत्तिकादो इत्तिकाद जाशे मुरीद के मंज़िल मुराद ते पहुचाईंदी आहे उहा अक़ीदो इत्तिकाद। जंहिंजो जेतिरो अक़ीदो मज़बूत हूंदो उनखे ओतिरो वधीक फैज़ बरकत रहमत नसीब थींदी। हाणे हिकिड़े माण्हू बैत कई, मुर्शिद मिलियो, बैत थी, पंहिंजे इरादे वारे रस्ते ते हले, इनखे सॾिबो आहे सालिक। सालिक माना काहींदड़, रमाईंदड़ ऐं वाट ॾींदड़। कहिड़ी वाट? अल्लाह जे मिलण वारी वाट। इन वाट ॾींदड़ खे रीत ऐं तसव्वुफ़ में सॾिबो आहे सालिक। ऐं इहो जेको रस्तो आहे इनखे सुलूक सॾिबो आहे। सुलूक इन जा वरी लक्ष्मणी सिलसिले जा जुदा पंहिंजा तरीक़ा आहिनि, कादरी सिलसिले जा जुदा आहिनि ऐं सरवर्दी जा सुलूक जेको आहे हलण रस्तो हर कंहिं तरीक़े जो पंहिंजो जुदा आहे। नक्शबंदी सिलसिले जा 35 सबक़ आहिनि। घणा? 35 सबक़ आहिनि। उहे तय कबा सुलूक 35 सबक़ तय कंदो, उन तय करण दौरान उनखे विलायत मिलंदी, अल्लाह जी दोस्ती, विलायत सुगरा, विलायत कुबरा, विलायत कुलिया। ये विलायत जा 3 दर्जा आहिनि, नंढी विलायत, विची ऐं वॾी आला दर्जे जी विलायत। वो इन रस्ते में कॾहिं कॾहिं अजीब अजीब ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। सालिकनि मथां सा ख़्वाब ॾिसंदो, उनखे मुराक़बे में मुशाहिदे थी
थींदा, अजीब अजीब इसरार नज़र ईंदा। कॾहिं फ़रिश्तनि खे ॾिसंदो, कॾहिं जन्नत उनखे नज़र अची वेंदी। हर कंहिंखे न थींदियूं आहिनि, कंहिंखे इहे भलाइयूं बेनसीब थींदियूं आहिनि। मिसाल हिकिड़ो माण्हू हैदराबाद मां चढ़ियो इस्लामाबाद रेलगाॾी में चढ़ियो, काॾे थो वञे? इस्लामाबाद। हीअं कंहिंजो टिकेट वठी थी गाॾी में चढ़ियो, सीट तव्हांखे मिली हज़रत त पूरी सुम्ही, अख वञी खुलियसि, ओ इस्लामाबाद। रस्ते में कुझु न ॾिठो, पर मंज़िल त तय थी पई जी, वाट तय थी पई। हिकिड़ो माण्हू हुयो जेको उन इस्लामाबाद जी टिकेट वरिती, हैदराबाद में चढ़ियो, पर हीअं खिड़की मां ॾिसे पियो फलाणो शहर अची वियो, वरी किथे लथो, गाॾीअ मां लथो, वञी पकोड़ा खाधई, किथे वञी चांहि पीतई, किथे वरी अचे चढ़ियो गाॾी में। ॾिसंदो वियो शहर, ॻोठ, वण, ॿूटा, बिज़ारा ॾिसंदो वियो। मंज़िल ॿिन्ही जी तय थी, हू जेको सुठो पियो कुझु बि न ॾिठई। हैदराबाद में कयो ॾिठई कुझु कोन, वञी मंज़िल ते इस्लामाबाद। हीउ जेको सो वरी बिज़ारा ॾिसंदो वियो त ईअं सालक ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़नि खे कुझु बि नज़र न ईंदो, न ख़्वाब, न ख़्याल, न मुरादे में न कुझु, पर मंज़िल उनजी तय पई थींदी आहे। इहो सालक वञे पियो थो, तरक़ी करे पियो, वञी मुराद ते पहुचण वारो, ॾिसे कुझु वैसे कुझु कोन थो। ॿियो मुरादे में मज़ा पियो थो ॾिसे, ज़ियारतूं पियो थो करे, बुज़ुर्गनि सां मुलाक़ातूं पियो थी थियनि, अजीब सां खिणो वठी फ़ाइदो थी वियो, कंहिंखे दम कयूं हुनखे नफ़ो थी वियो, कंहिंजे हथ में दुआ घुरी हुनजो कमु बणिजी वियो। इहे शयूं बि कनि फ़क़ीरनि खे नज़र ईंदियूं आहिनि। हू जेको कुझु बि न ॾिठई महफ़ूज़ आहे। हे जेको लहे चढ़े थो, हीअं खिड़की मूं ॿाहिरि थी सघे थो पथर लॻी वञेसि, हेठि लथो, थी सघे थो गाॾी छुटी वञेसि, थी सघे थो को नुक़सानु पेर चिटी पवेसि, थी सघे थो कंहिंजी नज़र लॻी वञेसि। हिनखे खोड़ ख़तरा आहे जेको ॾिसण वासण वारो, जेको कुझु बि ॾिसे वासे नथो, मंज़िल तय थिए, इहो महफ़ूज़। तव्हां सम्झी ॻाल्हि? के फ़क़ीर उन्हनि खे अजीब अजीब ॻाल्हियूं नज़र ईंदियूं आहिनि, मुराक़बा, मुशाहिदा, वारदात क़ल्बी, ज़ियारतूं, बिशारतूं, अजीब अजीब ॻाल्हियूं ॾिसंदा आहिनि। कंहिंखे कुझु बि नज़र न ईंदो, वञी मंज़िल ते उहे पहुचंदा, मंज़िल ते पहुचंदा उहे। हिकिड़ो त गाॾी में चढ़नि, टिकेट वठनि, गाॾी में चढ़नि ऐं पंहिंजो उहो रस्तो काइम कमाइनि। हाणे टिकेट वठी घर में वेही रहे, दादा मां इस्लामाबाद थो वञा, बाबा तूं गाॾी में चढ़ियो ई कोन्हे त तूं कीअं पहुचंदे? वेठो वञे घर में, कीअं तूं इस्लामाबाद पहुचंदे? सम्झो था? मुर्शिद सां बेअत कयईं, ज़िक्र में पुछई, न हाणे ज़िक्र करे, न दर्द वज़ीफ़ो, न नमाज़, न रोज़ो, न ज़िक्र, न को मुराक़बो, न सबब कमाए। ऐं चयसि मां जो पहुचंदुसि मंज़िल। बाबा तूं कीअं पहुचंदी? तूं हल त सही, हिकिड़ी बि विक हलंदो त विक अॻिते वधंदो,
विख ही न खणंदो त कीअं मंदिर ते पहुचंदो? सम्झो था? हिन रस्ते में हलणो, खाइणो, कमाइणो, मज़ो अचे त बि ठीकु आहे, मज़ो न बि अचे तॾहिं बि मज़ो जेके आहे उनखे खतरो बि अथव। जेको मज़ा वठंदो, चखंदो, पकोड़ा खाईंदो ऐं भुॻड़ा खाईंदो, चांहि पीअंदो, थी सघे थो तिरकी वञे, थी सघे थो रहिजी वञे, इनखे नुक़सान जो ख़दशो रहंदो। पर जेको कुझु बि नथो ॾिसे पंज मंज़िल ते रहण सां आहे, इहो इत्मीनान सां दोस्त तव्हां रुके नाम में फकीर न थे मुरीद में असां दिल पर से मुरीद बाबा तू मुरीद आई त तू कम कर न ज़िक्र का है कमा जेको तोखे विरद वज़ीफ़ा मिलिया आहिनि उहे तय पंज मंज़िल का सालिक थी हर पंज रस्ते सां नेठ मंज़िल ते पहुच। अल्लाह ताला दिल शान असांखे सच्चो सालिक करे ऐं रब करीम सभिनी फ़क़ीरनि खे सभिनी मंज़िल आमीन।